अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना आमनू वल्लज़ीना हादू वन्नसारा वस्साबिईना मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वअमिल सालिहन फलहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम वरफ़अना फ़ौक़कुमुत-तूर ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वतिन वज़्कुरू मा फ़ीहि लअल्लकुम तत्तक़ून सुम्म तवल्लैतुम मिन बअदि ज़ालिका फ़लौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु लकुन्तुम मिनल ख़ासिरीन वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अअतदौ मिनकुम फ़िस्सब्ति फ़क़ुल्ना लहुम कूनू क़िरदतन ख़ासिईन फ़जअलनाहा नकालन लिमा बैन यदैहा वमा ख़ल्फ़हा वमौइज़तन लिलमुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन्नल्लज़ीना आमनू बेशक जेके मुसलमान थिया वल्लज़ीना हादू ऐं जेके यहूदी थिया वन्नसारा ऐं ईसाई वसाबिईना ऐं सितारनि जा पूजारी मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर जिन भी यकीन कयो अल्लाह ते वल यौमिल आखिर ऐं ॾींहुं क़यामत ते व अमिल सालिहन नेक अमल कयूं फलहुम अजरुहुम पोइ उन्हनि जे लाइ उन्हनि जो अजुर इंद रब्बिहिम उन्हनि जे रब वटि आहे वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वला खौफुन अलैहिम न आहे को डपु उन्हनि ते वला हुम यहज़नून न के इहे ॾुखारा थींदा। वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम वरफ़अना फ़ौक़कुमुत-तूर वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम ऐं जॾहिं वरितोसूं वाइदो तव्हां खां वरफ़अना फ़ौक़कुमुत-तूर ऐं बीहारियोसीं तव्हांजे मथां जबल खे ख़ुज़ू मा आतैनाकुम वठो जेकी मा आतैनाकुम जेकी ॾिया तव्हांखे बिक़ुव्वतिन सोगो कयो वज़्कुरू यादि कयो मा फ़ीहि जेको आहे इन जे अंदरि लअल्लकुम तत्तक़ून मन तव्हां परहेज़गार थियो। सुम्म तवल्लैतुम वरी फिरी विया तव्हां मिन बअदि ज़ालिका इन खां बाद फ़लौला फ़ज़्लुल्लाहि अलैकुम जेकॾहिं न हुजे हा अव्हां जे मथां अल्लाह जो फ़ज़ुल ऐं उन जी बाझ लकुंतुम मिनल ख़ासिरीन त थी वञो हा तव्हां ख़ासिरीन मंझां। वलक़द अलिमतुमुल्लज़ीना अअतदौ मिनकुम फ़िस्सब्ति बेशक तव्हां ॼाणो था अल्लज़ीना उन्हनि खे अल्लज़ीना अअतदौ मिनकुम उन्हनि खे जिन ज़्यादती कई तव्हां मंझां फ़िस्सब्ति छंछर में फ़क़ुल्ना लहुम पोइ असां चयोसीं उन्हनि जे लाइ कूनू थी पओ क़िरदतन भोला ख़ासिईन ज़लील फ़जअलनाहा नकालन लिमा बैन यदैहा पोइ बणायोसीं असां इन वाक़िए खे लिमा बैन यदैहा जेके उते हाज़िर हुया उन्हनि जे लाइ वमा ख़ल्फ़हा पोयनि लाइ व मौइज़तन लिलमुत्तक़ीन नसीहत ख़ुदा तरसनि लाइ परहेज़गारनि जे लाइ। ॾिसो हिन खां अॻु में तव्हां ऐं असां पढ़ियोसीं त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका क़ौम हुई उन्हनि जे मथां अल्लाह ताला वॾा इनाम एहसान कया ऐं उन्हनि अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि इनामनि ऐं एहसाननि जी नाक़दरी कई नाफ़रमानी बि कई जंहिंजो मथे ज़िक्र थी आयो आहे एतिरे क़दुरु जो वयक़्तुलून नबीयीन बिग़ैरिल हक़ उन्हनि नबियनि खे बि क़त्ल कयो। बहरहाल हाणे हिते हिननि आयतुनि जे अंदरि हिन रुकू जे अंदरि अल्लाह तबारक व तआला अॻिते फ़र्मा बरदार जेके अल्लाह जे हुकुम खे मञण वारा आहिनि उन्हनि जो नतीजो बयानु थो फ़रमाए त जेको फ़र्मा बरदारी कंदो उन जे लाइ नतीजो छा आहे। ॻाल्हि खे सम्झो। इन्नल्लज़ीना आमनू बेशक जेके मुसलमान थिया वल्लज़ीना हादू ऐं जेके यहूदी थिया पहिरियों त मुसलमाननि जो ज़िक्र आहे उन खां बाद में यहूदी आहिनि
हाणे तव्हां असांखे सम्झणो आहे त इहे यहूदी छा आहिनि। इन जे अंदरि उलमाए मुफ़स्सिरीन इन जूं 3 तफ़सीरूं बयानु फ़रमाइनि त यहूदियुनि खे यहूदी छाजे करे चयो वेंदो आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हाद यहूद हूदन, यहूदियुनि खे यहूदी इन जे करे चयो वेंदो आहे त इन जी माना आहे रुजू करणु ऐं वापसि थियणु। इन जी माना छा आहे? रुजू करणु ऐं वापसि करणु। हिननि जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जी तरफ़ वियो किताब जे वठण जे लाइ, त हिननि पोइ हिते छा कयो? कहिड़े गाबे खे माबूद बणाए करे वेठा उनखे उनजी पूॼा करणु शुरू कयूं। पोइ जॾहिं अल्लाह ताला जे तरफ़ां हुकुम नाज़िल थियो हिननि जे मथां, पोइ हिननि छा कई? तौबा कई ऐं वापसि थिया। इन्ना हुदना इलैक, हिननि जे वॾनि चयो त असां हिन ॻाल्हि खां रुजू कयूं था। त यहूदियुनि खे यहूदी इन जे करे चयो वेंदो आहे, इन निस्बत जे करे जेका उन्हनि तौबा कई ऐं रुजू कई। हिकिड़ी तफ़सीर इन जी उलमाए मुफ़स्सिरीन इहा बयानु कई आहे। ॿी इन जी तफ़सीर इहा आहे त हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको पुटु हुयो, उन मंझां हिकिड़ो जेको हज़रत याक़ूब जो पुटु हुयो उनजो नालो हुयो यहूदा। पोइ इन निस्बत जे करे इन्हनि खे यहूदी चयो वेंदो आहे। उन हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुट जे नाले जी निस्बत जे करे यहूदियुनि खे यहूदी चयो वेंदो आहे। किन उलमाए मुफ़स्सिरीन फ़रमाए त न, यहूदियुनि खे यहूदी इन जे करे चयो वेंदो आहे तहवद यतहवदु तहवुदन, इन जी माना आहे हरकत करणु। मिसाल अॼु हाणे माण्हू क़ुर शरीफ़ पढ़ंदो आहे न, त पोइ क़ुर शरीफ़ पढ़ण जे टाइम लुॾंदो आहे, त हीअ यहूदी बि पंहिंजे किताब जे पढ़ण जे टाइम में ईअं ई लुॾंदा आहिनि। हरकत जे करे इन्हनि यहूदियुनि खे यहूदी चयो वेंदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में। ॿिए नंबर ते आहे वन नसारा। नसारा मां मुराद आहे ईसाई। पहिरें मां मुराद यहूदी, हादू मां मुराद छा आहे? वल्लदीन हादू, यहूदी थिया जेके। वन नसारा ॿिए नंबर ते आहे। 3 नंबर ते आहे नसारा ईसाई। ईसाइनि खे नसारा चयो वेंदो आहे। हाणे ईसाइनि खे नसारा वजह तस्मियत छो भला ईसाइनि खे नसारा चयो वेंदो आहे? इन जूं उलमाए मुफ़स्सिरीन 2 वजहूं बयानु फ़रमाइनि। हिकिड़ी वजह इहा आहे त ईसाइनि खे नसारा इन जे करे चयो वेंदो आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका जाइ पैदाइश हुई, जिते हज़रत ईसा जी पैदाइश थी, उन जाइ जो नालो हुयो नासिरी। ऐं किताबनि जे अंदरि हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नासिरी नालो बि लिखियलु आहे। पोइ इहा निस्बत जे करे उनखे नासिरी चवंदा हुआ। इन निस्बत जे करे माण्हू उन ईसाइनि खे जेको आहे सो पंहिंजो नसारा सॾींदा आहिनि। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मकी ऐं मदनी बि चयो वेंदो आहे। नबी साईं खे मकी इन जे करे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका पैदाइश आहे उहा मके जे अंदरि आहे ऐं काफ़ी अरसो अल्लाह जे रसूल मके जे अंदरि गुज़ारियो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मदनी बि चयो वेंदो आहे। मदनी इन जे करे चयो वेंदो आहे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने जे अंदरि हिजरत करे विया ऐं रहलत जेका अल्लाह जे रसूल जी थी आहे उहा मदीनतुल मुनव्वरा जे अंदरि थी आहे। त हिकिड़ो कौल उलमाए मुफ़स्सिरीन जो इहो आहे त ईसाइनि खे नसारा इन निस्बत जे करे चयो वेंदो आहे। ॿियो कौल इहो आहे त नसारा ईसाइनि खे छाजे करे चयो वेंदो आहे? इन जे करे त हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो, मां जो अल्लाह जे रस्ते ते हलां, माण्हुनि खे जेकॾहिं दीन जी दावत ॾियां, मूंखे जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे, मन अंसारी इलल्लाह, पोइ मुंहिंजी मदद केरु कंदो? पोइ जेके हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा उनजा सहाबी या उनजा पोइलॻ हुया, उन्हनि चयो त क़ालल हवारियुन नहनु अंसारुल्लाह, असां तव्हांजी मदद कंदासीं। इन निस्बत जे करे ईसाइनि खे नसारा चयो वेंदो आहे। अच्छा, चोथों आहे वसाबीन। ही हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त जे अंदरि हुया, जेके हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम खे किन त ईअं लिखियो आहे त उलमाए मुफ़स्सिरीन हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी काफ़ी ॻाल्हियुनि खे मञींदा हुआ, उनजे मथां ईमान बि आंदऊं, पर अल्लाह जे उन वक़्त जे नबी खे मञींदा हुआ, काफ़ी उनजे अहकामनि खे, पर ही सितारनि जी पूॼा कंदा हुआ, माना शिरक जे अंदरि मुब्तला थी विया। हाणे जॾहिं शिरक जे अंदरि मुब्तला थी विया त इन्हनि जो बि माना कुझु बि न रहियो, इबादत फ़क़ति हिकिड़े अल्लाह जी करणी आहे। हाणे गर्ज़ ऐं मक़सदु आहे मुस्लमान हुजनि, यहूदी हुजनि, ईसाई हुजनि, सितारनि जा पूॼारी हुजनि, कहिड़ी बि क़ौम हुजे, कहिड़ो बि मामिलो हुजे, मन आमन बिल्लाह, जंहिं बि अल्लाह जे मथां ईमान आंदो, वामिल सालिहन, नेक अमल कई, फलहुम अजरुहुम, पोइ उन्हनि जे लाइ उन्हनि जे रब वटि अजुर आहे,
अल्लाह तबारक व तआला फरमाए थो क़ौम कहिड़ी बि हुजे, कंहिंसां बि कहिड़ी बि जेको आहे सो पंहिंजो हुजे, चाहे उहे अॻ में। ऐं ॿिए नंबर जी उसूली ॻाल्हि इहा सम्झो, अच्छा हिकिड़नि माण्हुनि जो इहो हूंदो आहे त भई जेको आहे सो पंहिंजो जेके यहूदी पंहिंजे वक़्त जे अंदरि उन वक़्त जे नबीअ जे मथां ईमान आंदो, उन वक़्त पंहिंजे महदूद ताईं, त बिल्कुलु सही आहिनि। पर जेकॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो अची वियो, अलाह जे रसूल ते हाणे किताब अचे थो, अॻियूं जेके बि शरीयतूं आहिनि उहे ख़तमु, हाणे इन्हनि सभिनी खे गोॾा खोड़े करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी जे मथां ईमान आणणो आहे। हाणे जेकॾहिं हीउ ईमान न आणींदा, ईमान मन आमन बिल्लाह, हिकु त अलाह जी ज़ात जे मथां ईमान आणनि, व आमिल सालिहन, उन खां बाद में अलाह जे मथां ईमान बि आणनि, अमल बि नेक कनि, ऐं जेको आहे सो वल्यौमिल आख़िर, मन आमन बिल्लाह वल्यौमिल आख़िर, ईमान आणनि अलाह जी ज़ात ऐं आख़िरत जे मथां, अलाह जे रसूल जे मथां बि ईमान आणनि, आख़िरत जे मथां, क़यामत जे मथां, जन्नत जे मथां, जेके बि मामलात अलाह जे रसूल ॿुधाया उन्हनि सभिनी जे मथां मुकमल ईमान आणींदा। आणण खां बाद में वामिल सालिहन, अमल बि नेक कंदा। हीअं न आहे त अमल उन्हनि जा नेक न हूंदा, छा आहे त ज़ाहिर आहे जेको हिकिड़ो आम माण्हू अमल नेक कंदो आहे, उनजे नेकी जे अमल जो असरु ज़ाहिर थींदो आहे। ऐं हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अमल नेक नथो करे, मिसाल को माण्हू जेकॾहिं कंहिंखे नसीहत करे थो, वाइज़ो करे थो या सम्झाए थो, उनजे लाइ त ख़ासि इहा शइ आहे त उहो पंहिंजो पाण सही नमूने सां अमल कंदड़ हुजे। पाण जेकॾहिं उहो दाई अमल कंदड़ हूंदो, जंहिंजे मथां वाइज़ो कंदो, नसीहत कंदो, जंहिंखे ॿुधाईंदो, त ऑटोमेटिक उनजे दिलि जे अंदरि बि अलाह जो छा अची वेंदो, ख़ौफ़ अची वेंदो, ऐं उनजे अल्फाज़ जे अंदरि अलाह साईं हिकिड़ी कुदरती तासीर रखंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पाण अमल करे ई कोन थो, वरी जेकॾहिं ॿिए कंहिंखे नसीहत करे त शरीयत उनखे मना न कई आहे, करे सघे थो, पर तासीर तरे निकिरंदी जॾहिं पाण सुठे नमूने सां अमल कंदड़ हुजे। वामिल सालिहन, नेक अमल बि करे, फलहुम अजरुहुम, पोइ उन्हनि जे लाइ उन्हनि जो अजुर आहे उन्हनि जे रब वटि, वला ख़ौफुन अलैहिम, नाहे को डपु उन्हनि ते, वला हुम यहज़नून, न के इहे ॾुखारा थींदा। हिन खां बाद में अल्लाह ताला जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम जेका आज़ादु थी आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेको उन्हनि खे वठी वियो, त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ौम हज़रत मूसा खे चयो त हाणे ॻाल्हि इहा आहे, होॾो त असां आज़ादु थी वियासीं, फ़िरौननि जी ग़ुलामी खां निकिरी करे हाणे असां आज़ादु आहियूं। हाणे तव्हांखे रब जे तरफ़ां जेके हुकुम आकाम मिलिया आहिनि उहे तव्हां असांखे ॿुधायो, असां उनजे मथां अमल कंदासीं। पोइ जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जेको अलाह ताला किताब नाज़िल फ़रमायो, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जेके उन्हनि खे अहकाम ॿुधाए पियो, त पोइ हिननि चयो त यार इहे अहकाम त ॾाढा ॾुखिया आहिनि, इन जे मथां अमल करणु असांजे लाइ छा आहे। पहिरियों अलाह तबारक व तआला सां वाइदो बि कयूं त असां बिल्कुलु इन जे मथां अमल कंदासीं। पोइ जॾहिं हज़रत मूसा उन्हनि खे अहकाम ॿुधाया त पुठि ॾेई करे बीह रहिया त हिन ते असां अमल सही नमूने सां कोन करे सघंदासीं, हिन में अहकाम ॾाढा ॾुखिया आहिनि। हाणे उन्हनि जो ज़िक्र अचे थो यहूदियुनि जो, वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम, पोइ जॾहिं वरितोसीं तव्हां खां अंजाम, वरफ़अना फ़ौक़कुम तूर, ऐं खड़ो कयोसीं अव्हां जे मथां जबल, ख़ुज़ू मा आतैनाकुम, वठो जेकी मां तव्हांखे ॾिनोसूं तव्हांखे, मिन बादि क़ुव्वतिन, यानी ख़ुज़ू मा आतैनाकुम बिक़ुव्वत, सोगो कयो, वज़कुरू माफ़ी, ऐं यादि कयो माफ़ी, जेको कुझु हिन किताब जे अंदरि आहे उनखे यादि कयो, लअल्लकुम तत्तक़ून, त मन तव्हां परहेज़गार थियो। ज़ाहिर आहे जेका शइ तव्हांखे तालीम अलाह जे तरफ़ां मिली आहे, हाणे उनखे तव्हां वठी करे सही नमूने सां यादि कयो। हिननि बि इहा ॻाल्हि कई त जेके बि अहकाम हूंदा असां उनजे मथां अमल कंदासीं, पर सुम्म तवल्लैतुम, क़ुरान थो फरमाए, उनखां बाद में छा कयूं, उनखां पोइ फिरी विया, मिन बादि ज़ालिक, यानी पोइ फिरी विया तव्हां इन खां बाद, यानी जेको हिननि चयो त असां खणी करे हिन जे मथां अमल कंदासीं, जेका पंहिंजी ॻाल्हि हुई पर पंहिंजी ॻाल्हि ते बि कोन बीठा। अल्लाह ताला फरमाईंदो फलौला फ़ज़लुल्लाहि, पोइ जेकॾहिं न हुजे हा तव्हांजे मथां अलाह जो फज़ल ऐं उनजी बाझ, लकुंतुम मिनल ख़ासिरीन, त तव्हां ख़ासिरीन मंझां थी वञो हा। आई ॻाल्हि सम्झ में। वलक़द अलिमतुमुल लज़ीना तदऊ, हितां खां अॻिते जेको बयानु आहे उहो इहो आहे त इन्हनि जे अंदरि हिकिड़ो ॾिहाड़ो वॾे जेको आहे सो पंहिंजो शान वारो ऐं मक़ाम वारो ॾिहाड़ो हूंदो हो, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे अंदरि जुम्मतुल मुबारक जो ॾिहाड़ो आहे, ईअं यहूदियुनि जे लाइ हिकिड़ो ॾिहाड़ो ख़ासि हूंदो हो, उनजो नालो हूंदो हो छंछरु। छंछर जे ॾिहाड़े ते इबादत जे लाइ ख़ासि,
जी अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे अंदरि जुमे जी फ़ज़ीलत जे मुतालिक़ फ़रमायो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नुदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फ़सअू इला ज़िक्रिल्लाहि व ज़रुल बई ज़ालिकुम ख़ैरुल लकुम। त जॾहिं तव्हां मुअज़्ज़िन आज़ान ॾे जुमे जे ॾियारे इज़ा नुदिया लिस्सलाति सॼे जुमे निमाज़ जे लाइ त तव्हांखे छा करिणो आहे, पंहिंजो कारोबार वग़ैरह छॾे करे तव्हांखे, इहा बि माण्हुनि खे ख़बर न आहे। असांजे मुस्लमाननि खे इहा बि ख़बर न आहे त जुमे जे ॾियारे जेका मुअज़्ज़िन आज़ान ॾींदो आहे उन खां पोइ कोई बि कारोबार करणु मुस्लमान जे लाइ हिलालो न आहे, बल्कि हराम आहे। बावजूद मुसलमान, बावजूद अल्लाह जे रसूल जे मथां कलमे पढ़ण वारा, उन जुमे जे ॾियारे ते मुअज़्ज़िन जी आज़ान हूंदी आहे। हिकिड़ा माण्हू त जुमे जी निमाज़ जे पढ़ण जे लाइ बि कोन वेंदा, वरी हिकिड़ा माण्हू वरी छा कंदा, उहा आज़ान ईंदी पई तॾहिं बि जेको आहे पंहिंजो निमाज़ जो उन्हनि खे ख़्यालो माना कोन थींदो, वेठा हूंदा। हालांकि आज़ान खां बाद में को बि कंहिं बि क़िस्म जो कारोबार करणु मुनासिब माण्हू जे लाइ जाइज़ कोन्हे को, हराम आहे कारोबार करणु। क़ुरान जॾहिं मना फ़रमाए वज़रुल बई, तव्हां कारोबार खे छॾे, हा निमाज़ थी वञे, निमाज़ पूरी थी वञे, उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला चए थो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलातु फ़ंतशिरू फ़िल अर्ज़ि। अल्लाह ताला अॻिते हुकुम बयानु फ़रमाया तव्हांजो, हिननि जे लाइ बि ईअं ई हुकुम हुयो। बहरहाल त तव्हांखे हिन ॾियारे जे अंदरि तव्हांखे जेको आहे पंहिंजो माना कारोबार वग़ैरह कंहिं बि क़िस्म जो न आहे करिणो, हे तव्हांजी इबादत जो ख़ासि ॾियारो आहे। इहो हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जे वक़्त जी ॻाल्हि। बहरहाल किन माण्हुनि त छा कयो, हाणे इन्हनि माण्हुनि अची करे हीला बना आहे छा, हिकिड़नि माण्हुनि छा कयो, ॾिठूं त अलाह जो इम्तिहान बि हिननि जे मथां आयो। जो जंहिं ॾियारे ते मनव थियल हुई, हिन जो कारोबार सॼो हुयो मछी जो, पोइ वञी करे उन मां मछी मारे ऐं उहा जेको आहे सप्लाई कंदा खपाईंदा। पोइ अल्लाह ताला जो इम्तिहान जो जंहिं ॾियारे ते हिननि खे रोकियल हुयो, मना कयल हुई, उन ॾियारे ते कुदरती वरी जेको आहे ॾिठूं त मछी बि जाम आहे। पोइ हिकिड़नि माण्हुनि हीलो इहो कयो जो उतां जेको आहे पंहिंजो अॻिते हिकिड़ी का ईअं खॾ खोटे छॾियऊं त बस जेका बि मछी अचे पई त उहा उन खॾ जे अंदरि हली पई वञे। कंहिं वरी कहिड़ो हीलो कयो, कंहिं कहिड़ो हीलो कयो, हालांकि उन्हनि खे माण्हुनि रोकियो, मना कयो त बाबा हीअ ॾियारो अलाह जे तरफ़ां मनउ थियल आहे, कारोबार जो ॾियारो न आहे, इबादत जो ॾियारो आहे। चिन हाणे असल में अलाह जे तरफ़ां वाक़ई इबादत जो ॾियारो आहे। असां मारियूं त कोन था न, मछी घणी आहे उनखे बसि रस्तो माना हीलो बहानो करणु, पर अलाह जे हुकुम जे अंदरि अहिड़े क़िस्म जो मामिलो करणु माण्हू जे लाइ मुनासिब न आहे। पोइ न मुड़िया त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अज़ाब जे अंदरि गिरफ़्तार कयो। उन अज़ाब जो बयान बि आहे। वलक़द अलिमतुमुल्लज़ीना तदउ मिनकुम, बेशक तव्हां ॼाणो था, अल्लज़ीना तदउ मिनकुम, उन्हनि खे जिन ज़्यादती कई, मिनकुम तव्हां मां, फिस्सब ते छंछर जे ॾिहाड़े में, माना छंछर जे ॾिहाड़े ते असां उन्हनि खे चयोसीं इबादत जो ॾियारो आहे, पर हो न मुड़िया, अगराई कयूं, ज़्यादती कयूं। फ़कुलना लहुम, पोइ असां चयोसीं उन्हनि जे लाइ, कूनू थी पओ, किरदतन भोला, ख़ासीन ज़लील, के ॿी जॻह ते ख़ंज़ीर जो बि लफ़्ज़ अचे थो। पोइ उन्हनि जी शक्लूं जेके हुयूं, उहे जिन माण्हुनि इन मामलात जे अंदरि अगराई कई, अल्लाह ताला उन्हनि जी शक्लूं तब्दील करे छॾियूं, उहे भोला थी पिया। पोइ सुबुह जो माण्हू आया त ॾिठो उन जूं शक्लूं ई तब्दील थियल आहिनि। पोइ इहे 3 ॾियारा, वधि में वधि 3 ॾियारा जीअरा रहिया। उन खां बाद में हे जेके तव्हां असांखे हाणे दुनिया जे अंदरि जेके भोला नज़र अचनि था, वरी काफ़ी माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त इहे जेके भोला आहिनि न, इहे उन्हनि जी नसुल न बाबा, उहो 3 ॾियारनि ताईं हुया। उन खां हे अलाह जी मख़लूक आहे, जीअं जानवर हूंदा आहिनि, अलाह जी पैदा कयल मख़लूक आहे। हो 3 ॾियारा जीअर हुया, 3 ॾियारनि खां पोइ हो छा थी विया, मरी विया। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, हिकु अलाह जे हुकुम खे न मञण जे करे अलाह उन्हनि खे भोलो ऐं ख़ंज़ीर बणाए सघे थो। त पोइ तव्हां ऐं असां जेकॾहिं बचियल आहियूं त उन में फ़क़ति हिकिड़ी अलाह जे रसूल जी दुआ आहे। पर बुख़ारी शरीफ़ जे अंदरि, अबू दाऊद शरीफ़ जे अंदरि, तिरमिज़ी शरीफ़ जे अंदरि रिवायत अचे थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हुकुम बयानु फ़रमायो आहे, मुंहिंजी उम्मत जे अंदरि बि आख़िरी वक़्त जे अंदरि काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके पंहिंजी रातियूं जेको आहे सो गाननि ऐं महफ़िलनि ऐं मजलिसनि जे अंदरि रंगीन कंदा। उन खां बाद में सुबुह जो उथंदा त उन्हनि जूं बि अलाह साईं शक्लूं तब्दील करे छॾींदो। त साहबे इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि अजमाइन साहब बि पुछा कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ जंहिंजूं शक्लूं तव्हांजी उम्मत में अलाह साईं तब्दील कंदो, उहे भला माण्हू कलमो न पढ़ंदा हूंदा छा? अलाह जे रसूल चयो कलमो पढ़ंदा हूंदा, इन्हनि माण्हुनि हज बि कया हूंदा, रोज़ो बि रखंदा हूंदा, निमाज़ बि पढ़ंदा हूंदा, पर रातियुनि जूं रातियूं उन्हनि जे गाननि जी महफ़िलनि ऐं मजलिसनि जे अंदरि गुज़रंदियूं, सॼी राति अलाह जी नाफ़रमानी जे अंदरि हूंदा। पोइ सुबुह जो जॾहिं उथंदा त अलाह साईं उन्हनि जूं बि शकीलूं तब्दील कंदो।
बचाव वरी बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जे करे आहे। अल्लाह जे रसूल जी दुआ न हुजे। हाणे जेकॾहिं तव्हां ऐं असां इन शइ खे जेकॾहिं गौर कयूं ऐं फ़िक्र कयूं त हिन वक़्त जे अंदरि तक़रीबन मां खणी करे ईअं सम्झां या चवां हिकिड़ो त 75% असांजा नौजवान गाननि ऐं महफ़िलुनि ऐं मजलिसुनि जो मामिलो त अलाए किथे वञी करे पातो नंगी फिल्मुनि जे ॾिसण जो रवाजु आहे। सॼी राति इन्हनि महफ़िलुनि जे अंदरि मजलिसुनि जे अंदरि इहा मोबाइल आहे जेका हिन टाइम पहिरियों टीवी जो दौरु हुयो। अच्छा, हिकिड़ा माण्हू ॾिसो गुनाह कंदा आहिनि, गुनाह खे गुनाह सम्झंदा आहिनि, शर्मिंदो थींदा आहिनि। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं गुनाह खे गुनाह ई न सम्झे, शर्मिंदो ई न थिए, मिसाल टीवी जो ॾिसणु या मोबाइल जे अंदरि इन्हनि शयुनि जो ॾिसणु इंतिहाई ख़तरनाक आहे। हिकिड़ो माण्हू चए हा यार वाक़ई आहे त गुनाह, पर छा कयूं। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हीअं दिलि खोले करे चए न बाबा छाजो गुनाह आहे, अहिड़े नमूने सां जेकॾहिं इनकार करे या अहिड़ी का ॻाल्हि करे गुनाह जो कमु हुजे, वरी गुनाह खे गुनाह हू बि न सम्झे, मौजूदु जेकॾहिं हुनजी घरवारी निकाह जे अंदरि त उहा फारिग थी वई, इहो इंसानु ईमान खां फारिग थी वञे थो पियो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त माण्हू इन मामलात ऐं मसाइल खे अल्लाह जी तरफ़ रुजू करे, इन्हनि शयुनि जी तरफ़ तवजो करे त असां कहिड़े जेको आहे सो पंहिंजो सिस्टम जे करे ऐं काथे वियो वञूं, काथे अची करे असां पहुता आहियूं ऐं काथे पंहिंजो सिस्टम अची करे बीहारियो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? त बहरहाल हिननि सां बि ईअं थियो। अलबत तहक़ीक़ तव्हां ॼाणो, तव्हां ॼातो उन्हनि खे जिन छा कई, अल्लज़ी ना तदऊ, जिन अगराई कई तव्हां मञा फिसब ते छंछर में, फ़कुलना लहुम, पोइ असां चयोसीं उन्हनि जे लाइ कूनू थी पओ किरदतन भोला, ख़ासिईन ज़लील, फजअलना हा, अल्लाह ताला फरमाए थो पोइ असां बणायोसीं इन वाक़े खे नकाल लिमा बैन यदैहा व मा ख़ल्फ़हा, जेके उते मौजूदु हुया उन्हनि जे लाइ ऐं जेके पोयां अचण वारा आहिनि उन्हनि जे लाइ। असां हिकिड़ो दहशत जो वाक़ियो बणायोसीं त जेके मौजूदु हुया उन्हनि जे लाइ बि त अल्लाह जे हुकुम जी नाफ़रमानी करण वारनि सां इहो असरु थींदो आहे। इहे जेके मौजूदु हुया उन्हनि जे लाइ बि ऐं क़यामत ताईं जेके पोयां अचण वारा हमरा हूंदा उन्हनि जे लाइ बि, या जेके बि माण्हू हूंदा उन्हनि जे लाइ बि, त भई जेको अल्लाह जे हुकुम जी नाफ़रमानी कंदो आहे अल्लाह उन्हनि खे हिन अज़ाब जे अंदरि बि गिरफ़्तार करे सघे थो। व मौइज़तन लिल मुत्तक़ीन, ऐं नसीहत अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुत्तक़िन जे लाइ। अल्लाह जो क़ुरान सॼो नसीहत आहे, हिदायत आहे। इहे मामलात, इहे मसाइल, इहे वाक़िया जेके तव्हां ऐं असां पढ़ूं था, जिन अल्लाह साईं जी फर्मा बरदारी कई आहे, अल्लाह साईं उन्हनि जे लाइ इनाम जो बयानु फरमायो आहे। जिन अल्लाह ताला जी नाफ़रमानी कई आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ अज़ाब जा मामलात ऐं मसाइल बयानु फरमाया आहिनि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं तव्हां ऐं असां बल्कि जमी मुसलमाननि खे सही ऐं हिदायत वारो रस्तो नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम। आमीन व रहमतिक या